अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी था दोस्तों, जे दोस्त मुझे चैनल के सब्सक्राइब ना कयो सब्सक्राइब करे ऐं जे दोस्त मुझे चैनल के सब्सक्राइब कयो आहे ऐं मुंहिंजी वीडियो खे कमेंट करे ॿुधाए छो जो मुंहिंजी वीडियो सही है या ग़लति, छो जो मां वीडियो अहिड़ो कोई सुठी ठाहे सघां दोस्तों। जीअं त दोस्तों यार जे दोस्त मुझे चैनल के सब्सक्राइब ना कयो तो सब्सक्राइब करे दोस्तों जी मेहरबानी। जीअं त मुझे चैनल खे सपोर्ट करे दोस्तों। अॼु मुझे न्यू चैनल व्लॉगर है, तो मुझे चैनल जो नालो व्लॉगर भाई है। जीअं वो नालो लिखी मुझे चैनल के सब्सक्राइब करना दोस्तों। जो मुझी वीडियो के मुझे वीडियो के वायरल तमाम दोस्तों के मुझे चैनल सपोर्ट करता है कि दोस्तों जी दोस्तों आज मौसमियात खाते जे व्लॉग पे आयो आहियां जो यार दोस्तों सॼे जो यार मां तो मौसमियात खाते जे व्लॉग ठाहियां जो दोस्तों ॾिसी रहा हो दोस्तों। तमाम खूबसूरत मौसम है दोस्तों, यार मौसम तमाम भली है दोस्तों। आज मां पंहिंजी दुकान रोड ते खड़ो आहियां, हीअं मां पोयां ॾिसो ज़मीन जो नज़ारो है दोस्तों। मौसम तमाम भली है, हवा बवा हली रही है, झुड़ भी है। अॼु असां हलूं था दोस्तों, जेको आहे तव्हांखे वण खजीअ जो वण ॾेखारींदासीं जेको सो हुन में यार ख़रकूं यार पटे विया आहिनि, वो तव्हांखे ॾेखारियूं दोस्तों। ऐं ॾिसो दोस्तों ॾिसो हे अथव खजीअ जो वण मुंहिंजो, जिते दोस्तों हीअ आहे जिते यार ख़रकूं पटे विया आहिनि दोस्तों। तव्हांखे ॾेखारींदासीं ये पंहिंजी ज़मीन जो नज़ारो फसल जो दोस्तों। जंहिं दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब दोस्तों जी मेहरबानी थैंक यू। ही मुझे ज़मीन जो नज़ारा जो सारे जो फसल है दोस्तों, थैंक यू तव्हांजी मेहरबानी दोस्तों। मुझे चैनल सपोर्ट कयो, न्यू चैनल है जंहिं दोस्त मुझे चैनल के सब्सक्राइब करे चाहे तो ई नालो लिखे व्लॉगर भाई दोस्तों जी थैंक यू मेहरबानी मेहरबानी थैंक यू। सो व्लॉग सां गॾु सुभाणे तव्हां सां व्लॉग सां गॾु मेहरबानी थैंक यू दोस्तों।